साईं कहानी आहे हिकिड़ो बादशाह, बादशाहनि जो बादशाह अलाह पर ज़माने जो बादशाह। पोइ हुन बादशाह खे साईं 4 वज़ीर। पोइ हुन वज़ीरनि छा कयो, बादशाह जा वज़ीर जेॾी महिल छा त हुननि छा कयो त हुन बादशाह जो मिल्कियत लुटे पंहिंजो कुझु बनाइण लॻा। पोइ कंहिं बसूं धारियूं, कंहिं ट्रैक्टर धारिया, कंहिं ज़मीन जो टुकड़ो वरितो, पर उहो हुन बादशाह मज़ो पंहिंजे मच्छी मानी वारा थी विया, माला माल थी विया। बादशाह चारो ॾिसंदो रहंदो। पोइ बादशाह साईं मुंहिंजा के दिलि में सोचियो त यार हाणे हीअ जेके 4 वज़ीर मूं पाण रखिया आहिनि, हे मुंहिंजे पघर मज़ो मच्छी मानी वारा थी विया आहिनि, हुननि सभु कुझु पंहिंजो बनायो आहे। हाणे हिननि चइनि खे कढां त वरी ॿिया 4 रखां, अदा उहे बि पंहिंजे मुंहिंजे पघर में मच्छी मानी वारा थींदा त दुआ कंदा। पर अर्ज़ु इहो आहे त मां हिन खे बिना ॾोह बिना सबब जे कढां कीअं। तंहिंजे करे बादशाह सियाणो माण्हू, बादशाह छा कयो जो राति जो मिड़ी चूंडी कचहरीअ में गॾु थिया, बादशाह सां 4 वज़ीर वेठा। बादशाह हिननि खे हिकिड़ो शर्त ॾिनो, अदा वज़ीर तव्हां मुंहिंजा दोस्त आहियो, ॿाहिरि आहियो, मौसम आहियो, तव्हां मुंहिंजी नौकिरी ॾियो था, तव्हां मुंहिंजो कारोबार हलायो था, पर अर्ज़ु इहो आहे त मुंहिंजो हिकु सुवालु आहे, जेकॾहिं तव्हां 4 वज़ीर ॿुधो, जेकॾहिं तव्हां वज़ीरनि मज़ो 4 मज़ो जेको बि मुंहिंजो सुवालु भञंदो उहो मूं वटि नौकिरी कंदो, ऐं जेको नथो भञी सघे त उहो महिरबानी करे इस्तीफ़ा ॾे त वरी पोइ मां ॿियो रखंदुसि। चए भाई 4 वज़ीरनि चयो साईं असां तुंहिंजा नौकर आहियूं, निमक ॻाल्हायूं, सभु कमु कंदा आहियूं, जेको जीअं तूं चवंदो तुंहिंजो कारोबार सभु कुझु हलायूं था पिया, पर जे तव्हांजो इहो राज़ आहे, तव्हां को शर्त जेको ॿुधायो असांखे त कहिड़ो आहे। साईं बादशाह छा कयो जो हिकिड़ो वॾो थाल खणी आयो, उन थाल में हिकिड़ो गिदरो रखी ऐं साईं मुंहिंजा उन में हिकिड़ी छुरी रखी, अचे हिननि 4 जे अॻियां रखी, वज़ीरनि खे हुकुम ॾिनई त बाबा इहा छुरी खणो, गिदरो जेको आहे सो तव्हां कपियो, पर गिदरो बि न खुटे ऐं छुरी बि कटण खां बसि न करे, ऐं अदा हीअ थाल बि न भरिजे। साईं 4 वज़ीर अफ़सोस में चया दादा जेकॾहिं इहा खणंदासीं छुरी, गिदरो वढींदासीं, हली हली नेठि गिदरो खुटे, पोइ असां छा कयूं, थाल बि कोन भरबो त बि शर्त पूरो कोन थींदो। तंहिंजे लाइ 3 वज़ीरनि चयो साईं असां खां शर्त वॾो आहे, असां जेको आहे इस्तीफ़ा ॾींदासीं, हीअ असां शर्त भञी न सघंदासीं। चए बाबा तव्हां ॾियो इस्तीफ़ा। साईं हुननि खां लिखिरा इस्तीफ़ा वरितई, उहो नौकिरीअ तां लही आहे, बाक़ी रहियो हिकिड़ो वज़ीर। उन वज़ीर चयो केतिरा मुंहिंजो अर्ज़ु आहे त मूंखे 8 ॾींहं मोहलत ॾिनी वञे। अरे वज़ीर हुननि वज़ीरनि मूंखां महिनत कान घुरी मोहनत, तो घुरी आहे 8 ॾींहं तोखे मोहनत। हाणे 8 ॾींहं साईं उहो वज़ीर मोहनत वठी बादशाह मोकिलाए सिधो पंहिंजे घर वियो, पंहिंजे बचनि सां पंहिंजे घराईअ सां वञी हवालो कयईं त हिन बादशाह हिकिड़ो सुवालु ॾिनो आहे, सुवालु केरु न भञी सघियो आहे, 3 ॼणा जेके आहिनि सो इस्तीफ़ा ॾेई विया आहिनि, हाणे चौथो मां आहियां, त मां हुन खां 8 ॾींहं मोहनत वठी आयो आहियां। सो सुबुह जो मां वेंदुसि, किथां पुछा कयां के पढ़िया लिखिया, के वॾा वीझार, के सुघड़, किथां न किथां अलाह कोन मां इहो सुवालु भञराए पोइ बादशाह खे ॿुधाईंदुसि, पोइ बादशाह इनशाअल्लाह मूंखे हिन नौकिरीअ तां कोन लाहींदो। तंहिं ते साईं ज़ाल हुनखे चयो त मैं बिस्मिल्लाह, सुबुह साॼो तूं भली नाश्तो वास्तो करे तड़फ लेल करे पोइ तूं वञी इहो सुवाल जे पोयां वञ, अलाह करे मन न मन किथे को सुवालु इहो भॼे। साईं सुबुह थियो, ॾाढो हुन ग़रीब वीचारे वज़ीर नाश्तो वास्तो करे तड़फ लेल करे ज़ाल बचनि खां मोकिलाए ऐं साईं कंहिं मंज़िल ते कंहिं क़िबले ते खणी रुख रखियो। हाणे जिथे वञे को ॾिसे पुराड़ो, को पको माण्हू ॾिसे, को पोड़ो ॾिसे, उन्हनि खां इहो सुवालु पुछे, केरु न चवेसि बाबा इहो सुवालु असां तोखे भञी ॿुधाईंदासीं, अबा इहो सुवालु असांजे भञण खां वॾो आहे। वरी उते राति हिकिड़ी गुज़ारे किथे, वरी सुबुह जो पंधु करे, वरी जिथे राति पए रोटी ताईं पढ़ियो लिखिया माण्हू जेके बि हिनखे मिलनि, सरकार उन्हनि खां पुछा कंदो वञे, पर हिनखे केरु बि इहो सुवालु भञी न ॿुधाए। नेठि हिनखे 5 ॾींहं गुज़री विया पंधु कंदे, बाक़ी 6 ॾींहं जॾहिं थियो, 6 ॾींहं हिन पंधु कयो, हिकिड़ो ज़बरदस्त बरबैदान मुल्क हुजे, जबल जो इलाइक़ो हुजे, वञी हिन जबल जे इलाइक़े में निकितो। साईं हिकिड़ी सावणी तमामु गरम ॾींहं 12 पिया थियनि ॾींहं जा, हिनखे ॾाढी उञ लॻी, का बि वसियो हिनजे ॻोठ जे वेझो न हुजे, को ॻोठ हुजे जो किथे पाणी लप वञी पई। दिलि में ख़्यालु कयईं या मुंहिंजा मालिक साईं अहिड़े मुल्क ते मां चढ़ी आयो आहियां, जुर्गीत बरबैदान आहे, जबल जो पंधु आहे, को बि ॻोठ, को घर, को शहर ॾिसण में कोन थो अचे।
तंहिंजे करे साईं हिन अॻिते थोरो अञा बि पंध खे वॼायो त किथे वञी उञ लॻी आहे ॾाढी, कंहिं मंज़र ते वञा, कंहिं वस में पहुचा त पाणीअ ढुकूं पिया। साईं हिकिड़े ॾिठईं हा भले सुभाणे अलाह हिकिड़ो जबल आहे, हुन जबल जे मथां हिकिड़ी मन ई ठही पई आहे, त उहा मन ई हिनखे ॾिसण में आई। उहा मन पंहिंजे अखियुनि जे नज़र में रखी ऐं पंध खे छिकींदो साईं वञी उन मंज़र ते पुॻो जिते उहा मन ई ठही पई। जॾहिं उन मन जे भरिसां आयो त हिन घरारा करे सॾु कयो, ओॾा घरारा ॿाहिरि निकिरी विया त उतां साईं उहो घरारो त ॿियो माण्हू मर्द कोन हो, हिकु छोकिरी जवान वेठी उहा निकिरी आई। उन छोकिरीअ ते हिन पुछियो चाचा कर ख़बर खेर सां सॾु पियो करी, तोखे छा खपे? चयां मां ॿियो त मूंखे कुझु न खपे, पर फ़िलहाल मूंखे उञ ॾाढी लॻी आहे, ॾींहं जा 12 हिकु पतो थिए, गर्मी जा ॾींहं आहिनि, मूं वॾी मंज़िल कई आहे, मूं वॾो पंधु कयो आहे, ऐं मूंखे उञ ॾाढी लॻी आहे, तमामु मूंखे उञ सतायो आहे, मूंखे पाणी प्यार। कि हा चाचा हली आहे। साईं उन वज़ीर खे वठी वञी अंदरि घट ते विहारी, खट ते विहारे ऐं वज़ीर चयो मां पाणी ॾे। चई हा हाज़ुर चाचा तूं वेह तोखे मां पाणी ॾियां। छोकिरीअ छा कयो साईं हिकिड़ो वटो पियो हुजे या को जमन पियो हुजे, असां माण्हू आहियूं, वटो जेको हूंदो आहे पिस जो हूंदो आहे, जमन जेको हूंदो आहे साईं कोपर जो बि हूंदो आहे। पोइ असां इहे ग़रीब माण्हू जेके मिसकिन हूंदा आहियूं, ख़ासि करे असांजे घरनि में इहे ई बर्तन हूंदा आहिनि। छोकिरीअ छा कयो हिकिड़ो पिस जो वटो पियो हुजे, उन छोकिरीअ छा कयो जिथे बाहि ॿरंदी उतां हिकिड़ी छार खणी उन वटे में विझी अचे उन वटे खे धोअण लॻी। साईं हिकिड़ो दफ़ो धोई बसि कई, वरी ॿियो दफ़ो छार विधईंसि, वरी ॿियो दफ़ो धोई बसि कई, वरी टियों दफ़ो छार विधईंसि। त हू वज़ीर वेठो ॾिसे त वज़ीर चएसि अम्मा मूंखे उञ तमामु सतायो आहे, तो वटे 3 दफ़ा धोतो आहे, बिस्मिल्लाह करे तूं मूंखे पाणी ॾे, वटो भलो थी। कि न चाचा मां वटो जॾहिं सफ़ा साफ़ न कंदुसि तेसिताईं तोखे पाणी न ॾींदुसि। साईं हिन छोकिरीअ 4 दफ़ा 5 दफ़ा 6 चकर वटे खे धोई साफ़ करे सुठो करे हुनखे पाणीअ में भरे, ऐं जेॾी महिल जो उथी त साईं सायो करे हुनखे हिनखे मनईअ खे जो ईअं लोॾो ॾिनई त उन में जेके कख किरिया सो साईं वञी पाणीअ में पिया। उहो किचिरो साईं मथां किरियो सो पाणीअ में वञी पियो। उहो पाणी खणी ऐं हुन वज़ीर खे ॾिनई, चाचा अचे बिस्मिल्लाह पाणी पी। हा वज़ीर दिलि में ख़्यालु कयो त अहिड़ी छोकिरी सेबिती जंहिं 6 दफ़ा बर्तन खे साफ़ कयो आहे, धोतो आहे, वरी हुनखे पाणी ॾिनो अथई त सायो करे हुन मने खे लोॾो ॾिनो अथई, ॿियो त मतिलबु त किचिरो किरियो आहे जेको पाणीअ में पियो आहे, उहो पाणी मूंखे ॾिनो अथई, चाचा हाणे पाणी पी। पर बराल साईं वज़ीर खे वॾी उञ लॻी। वज़ीर छा कयो होरियां हुन कखनि खे फूकूं ॾींदो ढुकड़ो भरे, वरी फूकूं ॾींदो ढुकड़ो भरे, होरियां जेॾी महिल उहो वटो पाणीअ जो हुन वज़ीर पीतो त साईं वज़ीर खां उञ बिल्कुलु लही वई। त छोकिरीअ खे वटो ॾिनी, अचे अमां इहे छोकिरी वटो वठ। छोकिरीअ वटो वठी ऐं छोकिरी पुछणु लॻी त चाचा पाणी तोखे अञा ॾियां? कि अमां हिकिड़ो ई पाणी अहिड़ो प्यारे छॾियई जो मुंहिंजी उञ ई लही वई। हाणे मूंखे उञ ई कान्हे त मूंखे ॿियो पाणी छा कयां? हाणे साईं उहो वज़ीर वेही रहियो। थोरी देरि खां पोइ वज़ीर चयोसि अमां तूं हेॾी सियाणी सेबकी छोकिरी वटे खे 6 दफ़ा धोतई, ऐं पोइ जेॾी महिल उथी पाणी मूंखे ॾिनी, पोइ सायो करे हिन में कख काना उछलाए ऐं लोॾो ॾेई मन खे हिन में किचिरो किराए ऐं उहो मूंखे पाणी तो पियारियो, उहो मूंखे सबबु ॿुधाए तो इन करे छो इहो कमु कयो? चई चाचा तोखे जे ईअं साफ़ पाणी ॾियां हां, तूं जल्दी पाणी पी हां, तोखे वॾो नुक़सानु पहुचाए, इन करे मूं तोखे किचिरो हिन में विझी ॾिनो त चाचो आस्ते आस्ते पाणी पी, फूकूं ॾेई त हिनजी उञ बि लही वेंदी ऐं इंशा अल्लाह इन पाणीअ मूं जो कमु थींदो, हिनखे नुक़सानु बि न पहुचंदो। चाचा इन करे मूं तोखे किचिरो सायो करे हिन मन खे लोॾो ॾेई ऐं विझी। ये सुभान अल्लाह, छोकिरी पंहिंजी जाइ ते सही आहे, बराबरि में हूंदो ऐं तमामु वॾा अतरारा माण्हू था ॾिसनि। थी सघे मुंहिंजो सुवाल बि अॼु हिते भॼे। तंहिंजे साईं हुन वज़ीर चयो छोकिरीअ खे अॼु मां तव्हांजो महिमान आहियां अॼु राति। चई बाबा भली मां असांजे अखियुनि ते। वज़ीर पुछियोसि अमां तुंहिंजो को अबो अमर बि आहे या तूं हिकिड़ी ई हिते या को भाउ भेणु या का भाॼाई या का भेण ॿिया कहोल अथई या कोन्हनि? चई वाह आहे, मूंखे पंहिंजो पीउ बि आहे, अमर बि आहे, ॿियो भाउ बि आहे। चवां पोइ काॾे विया आहिनि? चई बाबा मुंहिंजो जेको पीउ आहे सो वियो आहे मिटीअ सां मिटी मिलाइण।
अच्छा अमा तुझी अमर कारे हुया कि आवा मुझे अमर हुया मिट्टी मां मिट्टी कढण कि वाह वाह अमा तुझो भला भाउ कारे हुयो कि आवा मुझो भाउ जेको आहे कूड़ में सच करण वियो आहे मूं त पुछोमांसि पर हाणे छोकिरीअ त मूंखे अलाए कहिड़ा जवाब ॾिना अदा ठीकु थियो हाणे वज़ीर वेही रहियो जांच साईं ते टाइम पूरो थियो सिज लथो त साईं हुनजो पीउ आयो थोरी देरि खां पोइ हुनजी माउ भाई थोरी देरि खां पोइ साईं हुनजो भाउ बि पहुची वियो जांच वॾो कचरो थियो मच ॿरी आहे खाइण पीअण छा नंगर न्याज़ छा ॾाढी कचहरी थी हाणे जेको आहे सो घर घणी सभु महसूस थी विया हाणे हिन खां पुछण लॻा अड़ा तूं असांखे हाल अहिवाल ॾे तूं किथां आयो आहीं केरु जानी कहिड़े कम सां निकितो आहीं असांखे पंहिंजा हवाला वज़ीर चयां न ख़बरूं चारूं खेर जूं हवाला तव्हांखे मां पंहिंजा पोइ ॿुधाईंदुसि पहिरियों मूंखे तव्हां पंहिंजा हवाला ॿुधायो पंहिंजा हवाला तोखे असां कहिड़ा ॿुधायूं कि हाल आहे मां हिते जेॾी महिल पहुतुसि हीअ अदड़ी हिकिड़ी घर में वेठी हुई अहिड़े हिसाब सां मूं अदड़ीअ खां पुछो अमा तुंहिंजो पीउ काॾे वियो आहे त मूंखे चई मुंहिंजो बाबो वियो आहे मिटीअ सां मिटी मिलाइण वरी पुछोमांसि अमा तुंहिंजी अमर काॾे विया त चई मुंहिंजी अमर विया मिटीअ मां मिटी कढण तुंहिंजो भला भाउ काॾे वियो आहे त चई त मुंहिंजो भाउ जेको वियो आहे कूड़ मूं सच करण हाणे अञा पहिरियों मूंखे तव्हां इहा ॻाल्हि ॿुधायो त मूंखे मूं अदड़ीअ जेको मूंखे सुवाल ॾिना त हाणे अलाए मूंखे छा चई उहे मूंखे ॿुधायो त मूंखे अदड़ीअ छा चयो साईं वज़ीर हुन खां पुछो उन मौलीअ चयसि त अदा मुंहिंजो कमु इहो आहे पाड़े में को गुज़ारे वेंदो आहे उनखे पंहिंजो गुस्ल ॾियारींदो आहियां उनखे दफ़न कराए ईंदो आहियां पोइ क़ुर बशींदो आहियां पोइ आख़िरीअ में खेर खेर करे पथर ते दुआ घुरी पोइ पंहिंजे बचड़नि ॾे हलियो ईंदो आहियां त मुंहिंजो कमु इहो आहे त मां मिटीअ सां मिटी मिलाईंदो आहियां अड़ा तुंहिंजी ज़ाल भला काॾे वेंदी आहे जेका मिटीअ में मिटी कढंदी आहे अड़ा मुंहिंजी ज़ाल जेका आहे दाई आहे पाड़े में का ज़ाफ़ा हथ पेर हलंदी आहे पोइ मूं वटि उहा मुंहिंजी ज़ाल वठी ईंदा आहिनि उहा जेका आहे सो ॿार ॾिणा ईंदी आहे उहा मिटीअ मां मिटी कढंदी आहे साईं बसि बराबरि सही ॻाल्हि आहे अड़ा तुंहिंजो पुटु जेको कूड़ मूं सच कंदो आहे उहो कहिड़ो कंदो आहे की अदा उहो मुंहिंजो पुटु जेको आहे सो हेॾे असांजे जबल जे पासे में वॾा हिकिड़ा देवी वण आहिनि उन्हनि जो ॾाकु खपे ऐं माण्हू खणी ईंदा आहिनि बाक़ी जेके लाह पाड़ूं बचंदियूं आहिनि पोइ मुंहिंजो पुटु उहे पाड़ूं कढे उहे लाह कढे उन्हनि खे बाहि ॾे कोयला ठाहे पोइ गाॾियूं भराईंदो आहे पोइ उन हिसाब सां हुनखे पंहिंजा 5 रुपया मिलंदा आहिनि जेके खणी ईंदो आहे असां अबे अमर खे अचे ॾींदो आहे पोइ अदा असांजो गुज़र सफ़र इहो आहे या दा ॾाढो भलो थियो तमामु तव्हांजो गुज़र सफ़र भलो आहे तव्हांजो फर्स्ट क्लास गुज़र सफ़र आहे अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो ॾाढो कमु भलो थियो ॾाढियूं कचहरियूं बि थियूं अला तव्हां पंहिंजा हवाला ॿुधाया अड़ा हाणे जी मुंहिंजा हवाला इहे आहिनि त असां वज़ीर हूं 4 हिकिड़े बादशाह जा वज़ीर बिस्मिल्लाह हिकिड़े बादशाह जा अदा वज़ीर वियासीं पोइ उन वज़ीर मझूं बादशाह मझूं असां कूड़ न हणिबो असां सभु कुझु बनायो कंहिं ॿनियूं धारियूं कंहिं लाइ ट्रैक्टर ट्रैलियूं वरिता आहिनि कंहिं बसूं धारियूं आहिनि कंहिं कपिड़नि जा दुकान कढिया आहिनि पोइ बादशाह वीचारो सॼो रंग ॾिसंदो वेठो पोइ बादशाह असांखे हिकिड़े ॾींहुं चयो बादशाह दिलि में ख़्यालु कयो अड़ा हिननि चइनी खे कढां वरी के ॿिया 4 ग़रीब बीहारिया जेके मुंहिंजे पघर मज़ा भली मच्छी मानी वारा वञी थियनि अड़ा बादशाह दिलि में ख़्यालु कयो त हिननि खे कंहिं हिसाब सां कढां थोरा बादशाह छा कयो जो हिकिड़ो थाल हिकिड़ो गिदरो हिकिड़ी छुरी इहा खणी असां चइनी वज़ीरनि जे अॻियां रखी ऐं असांखे हुकुम ॾिनई त बाबा मूं बादशाह जो इहो हुकुम आहे तव्हां मुंहिंजा वज़ीर आहियो 4 हाणे इहा छुरी हिकिड़ो वज़ीर खणे हिन गिदरे खे कपे छुरी बि बाबा कपण खां न बीहे ऐं थाल बि न भरिजे ऐं बाबा गिदरो बि न खुटे कंहिं असां चइनी वज़ीरनि ॾिठो त छुरी खणंदासीं गिदरो कपींदासीं गिदरो नेठि खपी वियो पोइ छुरी असां छा ते हलायूं माना हथ कपियूं था पंहिंजा
अहिड़े हिसाब सां साईं 3 ॼणनि इस्तीफ़ा ॾिनी। बाक़ी मूं जेको आहे सो हुन खां 8 ॾींहं मोहनत घुरी, उन में मूंखे 8 ॾींहं मोहनत मिली, जेको मां तो पंहिंजे बचनि खां बादशाह खां मोकिलाए ऐं निकिरी पियुसि। तॾहिं इहो सुवालु कंहिं अण पढ़ियल खां, कंहिं वेझार खां, कंहिं सुघड़ खां मन न मन केरु मूंखे भञी ॾे, अड़ा मुंहिंजे बचनि जी रोज़ी आहे, पोइ मां बादशाह वटि पियो नौकिरी कंदुसि। इहो सुवालु किथां भञराए। अहिड़े हिसाब सां अदा रातियूं गुज़ारींदो, मंज़िलूं माणींदो, तकलीफ़ूं ॾिसंदो, भॼी भॼी अचे तव्हांजे आखाड़े ते पुॻुसि। हिते जॾहिं आयुसि, अचे मूं घरा वारा अदा करे सॾु कयो, या तुंहिंजी छोकिरी निकिरी आई, जंहिं मूंखे पाणी पियारियो, पर पाणी मूंखे हिन तरीक़े सां पारी 6 दफ़ा वठो अथई। 7 दफ़ा जेॾी महिल मूंखे पाणी ॾिनई त उन में सायो करे कीचड़ ऐं कख उछलाए ऐं मूंखे पाणी ॾिनई। पोइ पाणी मूंखे उञ लॻल हुई ॾाढी, होरियां होरियां आहिस्ते आहिस्ते साहु खणी फूकूं ॾेई अदा मूं पाणी पिए थो, तव्हां मुंहिंजी प्यास उहा उञ मुंहिंजी लही वई। मूं छोकिरीअ जो वटो ॾिनो, तंहिंजे लाइ छोकिरीअ मूंखे चयो, चाचा पाणी ॾियो जंहिं, त मूं चयोमांसि अमर पाणी तो मूंखे हिकिड़ो ई अहिड़ो पियारियो जो मुंहिंजी जेका उञ लही वई। अहिड़े हिसाब सां मूं दिलि में सोचियो त माना छोकिरी वॾी सियाणी आहे, छोकिरी वॾी अकुलमंद आहे, हिन जो पीउ, हिन जो माउ, हिन जा भाइर बि तमामु अकुलमंद हूंदा। राति हिते रहां थो, माना अलाह करे मूंखे इहे सुवाल भञनि, चवंदा अहिड़े हिसाब सां मां तव्हांजो महिमान थियो आहियां। हाणे महिरबानी करे थी सघेव त इहो मूंखे सुवाल भञी ॿुधायो त हिन अञा ॻाल्हि कई त छोकिरीअ चयसि, अरे चाचा हेतिरो नंढड़ो सुवाल खणी निकितो हुई, केॾा पंध कया अथई। सुवाल त असांजे लाइ वॾो आहे, मट तूं थी चई नंढड़ो आहे, चई चाचा बिल्कुलु सफ़ा नंढड़ो सुवाल आहे। या पोइ हिनखे छा चइजे, बादशाह खे वञी चयो हाल जेको आहे सो दुनिया आहे, ऐं गुज़रो जेको आहे सो इंसान आहे, छुरी जेका आहे सा मौत आहे। इन जो मक़सदु, इन जी माना इहा अथई। वञी बादशाह खे वञी चवंदई इंशाअल्लाह बादशाह तो कोन कढंदो। अदा सुबुह थियो, ॾाढी हुननि जी चांहि पाणी पी, नाश्तो करे बिस्मिल्लाह करे पंध खे वॼाई, भॼंदो टुकंदो ख़ुशीअ में अचे बादशाह वटि पहुतो। बादशाह खे चई, बादशाह हेतिरो नंढड़ो सुवाल ॾिनो अथई, मूं वॾा पंध कया आहिनि, वॾा कछाड़ा कया आहिनि, पर भॼण वारा जेके भञी आहे त उन्हनि त मूंखे ॿुधायो त नंढड़ो सुवाल आहे। बादशाह दूरी ख़्यालु कयो, अड़ा सुवाल त मुंहिंजो वॾो आहे, पर हाणे जन भॻो आहे त वॾा वीचार हूंदा, भला तूं ॻाल्हि करे तोखे छा चई ॿुधाइनि। हिन मूंखे चयनि हाल जेको आहे सो दुनिया आहे, ऐं गुज़रो जेको आहे सो इंसान आहे, छुरी जेका आहे सा मौत आहे। बादशाह ॿिन्ही हथनि सां हिनखे सलाम कयो, कि सलाम आहे तोखे, पर अगरि तोखे त सलाम आहे, पर जन भञी तोखे ॿुधायो ॿिन्ही हथनि सां सलाम मुंहिंजो उन्हनि खे आहे। तंहिंजे लाइ साईं वज़ीर खे चयां थो कि मां नौकिरीअ मूं कढा कोन थो, बाक़ी ॻाल्हि इहा आहे त सुबुह जो घोड़े ते चढ़, उहे माण्हू मूंखे ॾेखार जिथो तूं सुवाल भञी आई। बादशाह खे चइसि हा बादशाह जो हुकुम थिए त कहिड़ो वस्तु नौकर जो न हले। सिजु उभिरियो, सुबुह थियो, घोड़ो तयारु थियो, हिकिड़े खां 2 घोड़ा तयारु थिया, हिकिड़े ते वज़ीर चढ़ी वेही रहियो, हिकिड़े ते बादशाह थी वेही रहियो। होॾो साईं हुन त पहिरियों पंधु कयो, पर घोड़े ते विया त वञी 2 ॾींहंनि में पुॻा हुते। बादशाह खे चई साईं अमन ही ॾिसी वियो, चई हा, चई इहे माण्हू हिते आहिनि त महिमान हुननि जा। साईं सिजु लथो, हे बि जवान वञी हुते पहुता, घोड़ा ॿाहिरां वञी बीहारनि, हो हमरा घर मां निकिरी आयो, कोड़ो बि निकिरी आयो, हुनजो पुटु बि निकिरी आयो। हिन घोड़ा दौड़ा वठी ॾाढा हथिया करे ॿधी ऐं हिनखे गाह पाणी दाणा विझी हिनखे खटूं बटूं ॾेई वॾा भाउ जा शम मच ॿारे हिननि सां कयनि कचरियूं, नंगर न्याद करे कचरियूं करे चांहियूं पियारे ऐं हिन खां हवाल वठनि, अवा ॾियो हाल हवाल, खे असां पंधु पिया हो, कहिड़े हिसाब सां आया हो, असांखे हवाल ॾियो। वज़ीर साईं हुन साॻे हिननि खे हवाल ॾिना, अड़ा ॻाल्हि इहा आहे, जंहिं बादशाह मूंखे सुवाल ॾिनो हो इहो बादशाह जेको अॼु मूंसां गॾिजी आयो, पर हाणे आयो इन लाइ गॾिजी आहे इन छोकिरीअ जेको सुवाल भॻो आहे त बादशाह खे दिलि में इहो ख़्यालु आयो आहे त हिन ग़रीबनि खां इहा छोकिरीअ जो संग मूंखे वठी ॾे, मां हुननि सां रिश्तो करणु चाहियां थो, इन छोकिरीअ सां मां शादी कंदुमि। असांजा हवाला खेरनि, साईं असां इन्हनि हवालनि सां तव्हां वटि पुॻाऊं, जेकॾहिं तव्हांजी दिलि गवारा खाए ऐं बादशाह सां रिश्तो कयो त बाबा साईं तव्हां पाण में सलाह सवाब करे पोइ असांखे वरदी ॾिजो सुबुह जो।
हिननि चयो अदा ठीकु आहे कचहरी कईसीं ॾाढो जाम थी वियो हाणे तव्हां आराम कयो असीं बि आराम कयूं था इंशाअल्लाह सुबुह जो अलाह रसूल ख़ैरु कंदो चङाई थींदी असां तव्हांखे वर्दी ॾींदासीं साईं राति गुज़री वई ख़ैर जी सुबुह थियो साजरो ताईं चांहि दांहि कराया हिनखे नाश्तो पाणी कराइनि हाणे वज़ीर पुछनि अबा तव्हांजी ॻाल्हि इन ॻाल्हि ते मुतमिल बीठी या न बीठी त असांखे वर्दी ॾियो हुननि चयो बाबा जेकॾहिं बादशाह हुआ असां सां रिश्तो करणु चाहे थो असांजूं अखियूं थधियूं असां बादशाह सां रिश्तो कंदासीं ॾाढी थी वई साईं बाबा अबा यकदमि बादशाह खे चयो बाबा साईं हाणे देरि न कयो छोकिरीअ खे जेका मुंहिंजी घरवारी आहे इनखे वनवाह में विहारियो पर जॾहिं अञा 4 ॾींहं या 7 ॾींहं जेके वनवाह में विहारबा आहिनि उहे असां हिते ई आहियूं मूंखे पंहिंजी ज़ाल परणाइजो मां पंहिंजो बादशाह आहियां पोइ मां पंहिंजो ॻोठु वठी ईंदुसि पोइ हाणे तव्हां असांजो घर हिकिड़ो आहे त ॿिए खां परे न आहियूं साईं हुकुम थी वियो यकदमि देरि कान थी छोकिरी वनवाह में वेही वई 7 ॾींहं गुज़री विया मौलाना चयो निकाह पढ़ी आहे धाम धूम सां हिन जो विहांउ शादी थी वई 2 ॾींहं या 5 ॾींहं हुते रहियो तंहिंखां पोइ बादशाह हुन पंहिंजे ससु सहुरे खे मोकिलायो अब मां हिकिड़ो रहियो जो बादशाह आहियां हे मुंहिंजो वज़ीर आहे हाणे मां पोइ हिते वञा पिया बादशाही संभालणी आहे ऐं तंहिंखां पोइ मूंखे पंहिंजी 6 ज़ालूं ॿियूं बि आहिनि 7 ज़ाल हीअ तव्हां खां पाइणो पवंदो हुननि चयो 7 न हुजनि खणी 8 हुजनि असां जेका शइ तोखे ॾिनी सा ॾिनी भली तूं वञी पंहिंजी वठी हाणे उनखे वठी सिधो बादशाह पंहिंजे महल घर में आयो हवेलीअ ते उहा अची उन्हनि कमरे हिकिड़े में विहारियईं या को बंगलो को वांदो हुजे बादशाह वटि हज़ारे जायूं ठहियूं पियूं उनखे बेसे रस्ते सां अचे कंहिं जॻह में विहारी बादशाह जो सी अॻ में कमु इहो हूंदो जेके 6 ज़ालूं हूंदियूं हुअसि पोइ बादशाह वेंदो शहर ॾे 6 पला वठी ईंदो साईं पला 6 वठी ईंदो पोइ 6 ज़ालूं हूंदियूं हुअसि उन्हनि ज़ाल खे हिकिड़ीअ खे पलो ॾींदो पोइ जॾहिं उहे भाॼी ॿोड़ भाॼी जेको ठाहींदियूं मानी तयारु कंदियूं पोइ बादशाह सभिनी सां वेही गॾु कचहरी करे उहा मानी खाईंदो मानीअ खाइण खां पोइ हिकिड़ी चपाट पंहिंजी ज़ाल खे हणंदो पोइ उहे औरतूं साईं मायूं सोचींदियूं हुयूं त असां बादशाह असांखे बिना ॾोह बिना सबब जे चपाट छो थो हणे उहो वीचार में हूंदियूं हलो साईं जॾहिं जो हीअ परिणिजी आयो त हाणे उन ॾींहुं जो बादशाह जो शहर ॾे त साईं 7 पला वठी आयो तंहिं हूंदे हिन बादशाह छा कयो पलो पलो सभिनी खे अचे ॾिनई त हुननि माइनि छा कयो त उहो मायूं जेके हुयूं सो पलो पलो चाढ़ींदियूं हुननि पलो पलो भाॼी चाढ़े सालनो तयारु कयो मानी पके हिन ग़रीब जी धीउ छा कयो साईं पले खे 4 हिसा कई हिकिड़े हिसे में भाॼी चाढ़ी हिकु हिसो जेको हो सो हुन लाइ तरे रखी बादशाह लाइ अधु वरी रखी छॾी दिलि में छा रहियसि बादशाह ई ॿार आहे मतां हिनखे राति जो बुख लॻे पोइ मूंखे मतां हुकुम करे पोइ मां छा सां मानी ॾींदीमांसि अधु पले जो पियो हूंदो तरे या भाॼी चाढ़े यकदमि ॾींदीमांसि त उहो खाईंदो साईं उहा भाॼी लंगर पाणी तयारु छा हुननि माइनि बि 6 ॾींहं ते गॾु मानी रखी हिन ग़रीब जी मानी बि उते वई बादशाह गॾिजी सभिनी मानी खाधी मानीअ खाइण खां पोइ बादशाह हुननि 6 जेके ज़ालूं हुअसि पंहिंजे ख़ानदान में उन्हनि खे साईं हिकिड़ी चपाट मुंहं ते ठका कढाई हिन ग़रीब जी धीउ खे कोन आई हुननि माइनि सोचियो चइबो त हीअ अञा एॾी का मिठी अथसि जो हिन खे ढकु कोन आई असांखे त इहो रोज़ धक हणंदो आहे अॼु जेको आहे सो मतिलबु त इन खे न ई त इहो कहिड़ो हिसाबु आहे बादशाह खां उन ॾींहुं 6 ॾींहं माइनि सुवालु कयो 6 ॾींहं घर वारनि सुवालु कयो ए बादशाह कॾहिं बि तोखे असां साम्हूं आम्हूं अहिड़ो को सुवालु न कयो आहे पर अॼु असांजो तोसां सुवालु आहे कहिड़ो सदाईं तूं असां हिकिड़ी चपाट हणंदो पर अॼु इहा जेका ॿी ज़ाल पढ़जी आई ऐं इन खे तो चपाट कोन हुई उन लाइ असां तोखां पुछूं था त असां में कहिड़ो ॾोह आहे असां में कहिड़ो गुनाह आहे तूं असांखे चपाट हणंदो की हा तव्हां में वॾो गुनाह तव्हांजो ॾोह आहे तव्हांखे कहिड़ो की तव्हांखे मां सॼो पलो ॾींदोसि तव्हां सॼो पलो अदा कुनीअ में रंधे अधु पको अधु कचो मुंहिंजे अॻियां खणी अचे रखंदियूं ऐं हिन ग़रीब जी धीउ खे पलो ॾिनो अथमि हिन अधु रखी छॾियो आहे राति जे लाइ अधु मझूं अधु जी भाॼी चाढ़ी अथई ऐं अधु जेको आहे सो मुंहिंजे लाइ तरे आई आहे दिलि में सोची अलाए बादशाह भाॼी खाईंदो अलाए बादशाह तरियल खाईंदो
तव्हां ईअं कॾहिं कयो चई न असां पोइ तव्हांखे तॾहिं चपाटा हणंदोसि त सॼो पलो मां तव्हांखे ॾियां त मुंहिंजे लाइ को अधु या चोथा रखो मां बादशाह माण्हू आहियां केॾी महिल मूंखे राति जो बुख लॻे कंहिं घरा जो को उथारियां त को मूं वटि को हुजे त सही को ॿुधणु त मां उन सां मानी त बग़ैर खावां न उन जे लाइ मां तव्हांखे न त तव्हां मूंखे प्यारियूं पंहिंजे ख़ानदान में शादी आहे आदा वाह थी वई कुदरत मुंहिंजे मालिक जी उन बादशाह खे जेका वॾी ज़ाल हुअसि उन मजो हिकिड़ो पुटु हुयुसि जेका ॿी ज़ाल हुअसि उन मजो हिकिड़ो पुटु हुयुसि जेका इहा आख़िरी परिणिजी आयो कुदरत मुंहिंजे मालिक जी रब जो शान थियो उन मूं हिनखे पुटु ॼाओ हाणे टिनि चइनि माण्हुनि 4 मायूं उहे उन्हनि मूं औलाद कोन पियो थिएसि 3 मायुनि मूं औलाद थियुसि 2 होॾो पंहिंजे खानदादनि में ऐं हिकिड़ो हिन धारीअ माई अड़ा ॾींहंनि गुज़रंदे वक़्तु गुज़रंदे घरड़ो हलियो पिए ॾाढो वक़्तु सुठो पियो गुज़रियो उन बादशाह जो कुदरत मुंहिंजे मालिक जी रब जो अहिड़ो शान थियो अड़ा उन बादशाह खे कोढ़ जी बीमारी निकिरी पई बादशाह जो वञ पुट मूंखे कोढ़ जी बीमारी आहे पुछा गुछा कई डॉक्टरनि ॾे सन्यासी तबीब सभु घुराइनि पर अॾा हिनखे किथां बि छोटकारो कोन पियो थिए का बि दवा हिनखे कान पई लॻे पोइ हिनखे कंहिं फ़क़ीर अलाह वारे ॾस ॾिनो त भाउ हिकिड़ो को काफ़ जबल आहे उन को काफ़ जबल ते हिकु परी रहे थी उन वटि रुमाल आहे जेकॾहिं उतां उहो को रुमाल खणी आयो ऐं तुंहिंजे इन कोढ़ खे घुमाईंदो मथां अदा उहो तुंहिंजो कोढ़ छॾींदी बाक़ी अदा ॿियो मिड़े ख़ैर दवाउनि दरमनि ते कोढ़ न छॾींदी दिलि में ख़्यालु कई हल बणाजा पुट हाणे को काफ़ जबल ते देनि परनि जो मुल्क आहे ऐं वीतो केरु रुमाल खणी अदा बादशाह सोच में पइजी वियो 2 ॾींहं 8 ॾींहं महीनो सोच कई हली ऐं पंहिंजनि पुटनि खे चई उन्हनि खे चई तव्हां मुंहिंजा पुट हो मूंखे कोढ़ जी बीमारी आहे फलाणी जाइ जो रुमाल जो ॾस आहे पुट त वञी सिर सां उहो रुमाल खणी अचो वञी हुननि पुटनि चयो हा बाबा हाज़िर असांखे 2 घोड़ा ॾे असांखे एतिरी मिल्कियत ॾे दौलत ॾे असां खणी निकिरंदा इंशाअल्लाह मंज़ूर माणी ॾे जेको कुझु असांजे सिर जे मथां आयो उहे तकलीफ़ूं असां काटे इंशाअल्लाह तूं असांजो पीउ असां रुमाल खणी ईंदा साईं मुंहिंजा घोड़नि ते चढ़ी पिया हाणे हू त हलिया विया उन रुमाल जी ॻाल्हि कन ते पई त बाबे कोढ़ जी बीमारी आहे तो अधे वारा विया आहिनि घोड़नि ते चढ़ी खैण उहो रुमाल उन बचे पंहिंजे माउ सां जंग कई अमर चई अबा कि अमा मूंखे मोकल ॾे त मां बि वञा रुमाल खणी अचां कि अबा तुंहिंजा भाइर घोड़नि ते विया आहिनि हेतिरी वॾी मिल्कियत खणी विया आहिनि तूं ईंदे पंध वारो तूं अबा किथे पहुचण पंहिंजे भाइरनि खे बि कोन पुॼी सघंदे कि अमा तुंहिंजी दुआ खपे मूंखे ऐं मां पंध बि वेंदुसि वॾी मुश्किलूं काटींदुसि पर इंशाअल्लाह बाबे लाइ रुमाल खणी तंहिंजे लाइ साईं हुन माईअ हे मुड़े कोन पियो हिन माईअ छा कयो हिकिड़ी का चादर खणी उन चादर में हिनखे छा कई साईं 1 किलो अटे जो ॾिनीसि ॿियो माचीस ॾिनीसि पुट किथे पाणी ॾिसी त पोइ अटलो अथई ज़मीन साफ़ करे ऐं कंहिं जगड़ीअ जो अटड़ो भिॼाए बाहि ॿारे टांडा करे मानड़ी सेके ऐं राति ॾींहुं उते गुज़ार बिस्मिल्लाह करे उन चादड़ीअ में किलो अटे जो ॿधी हिकिड़ो माचीस खीसे में विझी ऐं खणी साईं हिन आ कई जो घोड़नि जा खणी पेर कई हाणे मां वारो कयां पोइ मन मन कंहिं मंदर ते भाइरनि सां वञी पुॼा पोइ तव्हां दादा मूंखे वठूं हलो मां बि हलंदुसि यार जिथे तव्हां ॿठा वञो त 3 भाउ मां बि आहियां तव्हांजा साईं बराल हू घोड़नि ते पिया विया हो हिनजे अखियुनि खां लही आओ हे हिनजे मंज़िल खां परे निकिरी विया हाणे हो छा घोड़नि ते हे पंध हे भॼी का हिकिड़ी अॻियां वरी हिकिड़ो ढंढ हुजे या को वॾो को दरिया हुजे उते हिनखे राति पइजी वई हिनखे बुख लॻी दिलि में ख़्यालु कई हींअर पाणी वाहे काठड़ियूं वाहनि अटे उते भिॼाए ज़मीनीअ ते अदा बाहि ॿारे ऐं हिकिड़ो लोलो पचाई हाणे मानड़ी पचाए खावां राति हिते गुज़ारियां थो पोइ सुबुह जो उते कम खे छिकबो साईं मुंहिंजा हिन मानी पचाए उहा तयारु कई अञा मानी तयारु थी त मथां अलाह वारो फ़क़ीर आयुसि जंहिंखे सलाम भरायोसि अदा सलाम वालेकुम चवंदा मालेकुम सलाम चवंदा ॻाल्हि ॿुध मानी खाराए चवंदा मानड़ी हिकिड़ी पचाई अथमि
अधु फकीर साईं तोखे ॾियां थो अधु मां थो खां। हुन फकीर चयसि न बाबा अल्लाह जे नाले ते मानी मूंखे सॼी खपे। बिस्मिल्लाह करे उहा मानी खणी उन फकीर खे ॾिनी। चङो आहे पोटली अधु मथां विझी वरी सुम्ही पियो। ॾींहुं थी वियो वरी सुबुह जो खणी आ कई। वरी भॼी भॼी कंहिं मंदर ते पुॻो। वरी सिज हिनखे लथो। वरी को पाणीअ जो किस्मो ठही। वरी उते साईं अतरो आलो करे हिकिड़ी मानी पचाई। जंहिंमें वरी अञा मानी पचाए तयारु कई त उहो साॻियो फ़क़ीर मथां सलाम हले। अला सलाम मालिकुम सलाम। अला जान इहा मानी मूंखे ॾे अलाह जे नाले ते। साईं मानी मूं हिकिड़ी पचाई आहे अधु तोखे थो ॾियां अधु मां थो खां। चई न बाबा अलाह जे नाले ते। अला बिस्मिल्लाह अॻ में नालो अलाह जो हीअ मानी सॼी हुनखे ॾेई वरी लतड़ी सुम्ही। अहिड़े हिसाब सां 3 ॾींहं ते मानी पचाई। साईं 3 मानी बुआ हुन फ़क़ीर खे ॾेई छॾी। बाक़ी रहे साईं हिकिड़ी मानीअ जो अटो। वरी वञी चौथे ॾींहुं कंहिं मंदर ते मानी पचाई त उहो साॻियो ई फ़क़ीर मथां आयुसि। इहा ॻाल्हि ॿुध आया पुट अलाह जे नाले ते मानी ॾे। 3 मानियूं पचाइनि 3 मानियुनि ते तो सुवाल उते कयो। हाणे हिकिड़ी मानी आहे अधु मूंखे ॾे। चई न बाबा अलाह जे नाले ते मानी सॼी। बिस्मिल्लाह करे सुम्हा मानी हुनखे ॾिनी। राति जा 4 पर उते गुज़रिया। हाणे मानी अटो खपियो। हाणे फ़क़ीर किथां मानी पचाए खणी पंध खे छिकई। पंधु कंदो कंदो भॼंदो डुकंदो साईं ॾिसे सुभान अल्लाह ते अॻियां बाग़ आहे ज़बरदस्त वॾो बाग़ ॾिसण जो अचे। वाह जो बाग़ आहे कंहिं मालदार जो बाग़ आहे या कंहिं अमीर जो बाग़ आहे। वञा त सही भला हिन में फ्रूट आहे यार फ्रूट पटे खां बुख लॻी आहे ॾाढी। अड़ाए हिकिड़े वञी हुन बाग़ में पुॻो। ॾिसे सुभान अल्लाह विच बाग़ में वॾो हिकिड़ो पाणीअ जो ख़ूबसूरत तलाउ। हिन छा कयो हर फ्रूट उहो वण झलियूं बीठो हुजे। हिन हिकिड़ो हिकिड़ो उतां फ्रूट पटे ऐं वेही किथे खाधो। उन ॾींहुं बि हिनखे लॻी पाणी जी लप पीतई। पर ॿेड़ी हे मंज़िलुनि जो ठकल हुजे उजाॻा हिनखे हुजनि ॾाढा। हे जेको आहे हुन बाग़ जे वटड़ीअ में सुम्ही पियो। अॾा हिनखे निंड वठी वई। कुदरत मुंहिंजे मालिक जी उहो बाग़ पियो कंहिं बादशाह जो हुजे। उन बादशाह जी जॻह धीउ हुजे। जुमे जुमे ॾींहुं उन तलाउ में तड़कण ईंदी 70 माइनि सां तड़कण ईंदी। सवाइ उहे मायूं बि जुमे जो ॾींहुं जे मालिक जो शानड़ो थियो जो उन तलाउ में तड़ पियूं कनि। कुदरत मुंहिंजे मालिक जी उन तलाउ में हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो कारियर नाग निकितो। अहिड़ो नाग निकितो कि 2 माइनि जे पोयां कोन लॻो। जेका बादशाह जी छोकिरी हुजे उन जे पोयां लॻो। बादशाह जी छोकिरी साईं अॻियूं अॻिते वयूं पोयूं पोइते वठी के काॾे भॻियूं के काॾे भॻियूं। बादशाह जी छोकिरी ओॾे भॻी ॼाॾो हे छोकिरो सुतो पियो। भॼी भॼी अचे बादशाह जी छोकिरी उतां जो हीअं चढ़ी अचे हिन बंध ते ऐं ॿाहिरि निकिती त हुन उहो सुजाॻ उथी पियो। हुन ॾिठो सुभाणे आहे हिकु छोकिरी आहे उन जे पोयां हिकिड़ो वॾो वासीम नांग कारीगर आहे जेको फण कढियूं पोयां लॻो थो अचे। हाणे इहा छोकिरीअ खे धकु हणो छोकिरी मरी वई। हाणे उतां उहा छोकिरी जंहिं महिल गुज़री त हिन हिकिड़ी छा कयो कि सोटड़ी हुजे सेरांदी करे सुम्ही पियो हुजां। बिस्मिल्लाह करे खणंदे हुआ सोटी छॻा जो खणी नाग जे मुंडीअ में कढाई। अवा नाग किरी पियो। नाग जे 2 बाठा हणी मारे यकदमि हिन छा कयो जो नाग जी मुंडी जेका हुजे सा पटे ऐं पंहिंजे वर में छॾी। हाणे मुंडी पटिजी मरी वियो त हाणे हे कुझु बि न करे सघंदो। ख़तम ॻाल्हि जी। बाक़ी हिन जी निशानी आहे मुंडी त मुंडी में मरोड़ो ॾेई पटे ऐं वर में हणी छॾी। त छोकिरी भॼी भॼी बीही रही। छोकिरी मोटी आई हिनखे चई भाउ जो ॼाणा पुट पहलवानी वॾो भाउ दलेर जवानी हे नाग खे तो मारे विधो। हाणे ॻाल्हि इहा आहे काॾे बि तूं न वञजांइ। हीउ वॾो अज़दा नांग आहे ऐं हीअ सॼे ॻोठ असांजे में ख़बर पइजी छोकिरियूं जेके ॿियूं भॻियूं वञी सभिनी खे ॿुधाइनि ॻोठ में। हाणे जेको आहे मुंहिंजो पीउ बि इन ॻाल्हि लाइ भॼंदो ख़लक बि भॼंदी ऐं जेको आहे तूं हिते लिकी वेही रह तुंहिंजी मालिकी मां पाण कंदसि। हाणे इहो नाग हिते मोह पियो हुजे तूं पंहिंजो परदो पनाह करे किथे हथी कोठी लिकी वेही रह। हे जवान पुट भॼी वञी कंहिं लोढ़े जे पार में किथे न किथे ढींगर ढींगर मथे करे ऐं जवान लिकी वञी वेही रहे। ॾिसे वॾी ख़लक पई अचे ॻोठ में। बादशाह जी जे पोयां नाग निकितो पोइ अलाए छा थियो। भॼंदा भॼंदा डुकंदा अचनि अचे ॾिसनि सुभाणे अल्लाह नाग मोह पियो आहे। छोकिरी ख़ैर सलामत सां बाग़ में वेठी। बाबा नाग कंहिं मारियो?
चलो नाग बस हिते हिकिड़ो अमरा आयो हेॾो निकितो बाग़ मूंखे उन खे मारियो मूंखे इहा ख़बर न पई त केरु हो या केरु न हो त वज़ीर जेको बीठो हो त वज़ीर चयो नाग त मूं मारियो न ॿुधई हा वज़ीर चयो त नाग मूं मारियो नाग तो मारियो हा नाग मूं मारियो अदा अची नाग जे वॾी खॾ खणी नाग जे पूरे ख़लक वठी विया हाणे जंहिंमहिल उते पहुतासीं वॾो साईं वज़ीर ते बादशाह जो वॾो राज थी वियो बादशाह जे वरी नाग तो मारियो ॻाल्हि आहे त हिन धी जो संग बि मां तोखे शादी तूं कनि अदा बाबा थी वई प्रोग्राम बजी विया तारीख़ूं बजी वियूं छोकिरीअ खे वनवाह में रखिया वियारनि छोकिरी वनवाह में वेही रही हाणे जॾहिं छोकिरी वनवाह में वेठी त कुंवार ॾे हरू भरू केरु घटि वेंदो आहे छोकिरी अहिड़ी की साहेड़ी हुजे उन खे ॾिनी नापो कननि चई भॼ फलाणे बाग़ जे कुंड में हिकु छोकिरो वेठो अथई लिको उन खे कहिड़े बि हिसाब सां लिकाए छपाए मूं वटि पहुचाए पोइ राति जो वञी या ॾींहं जो वञी हुन चयो माई चयो तव्हां ॾींहं जो कीअं वञा राति जो ईंदसि उहा जो भॻी अदा राति जो उते छोकिरे खे आवाज़ ॾेई सॾ करे जवान जा पुट तोखे राणीअ घुरायो आहे काथे बि लिकली काथे बि छपियली ॿाहिरि निकिरी अच त मां तोखे वठी हलां राणीअ अॾा उहो छोकिरो उहा जेका टुवारो हुजेसि कच्छ में उहो कननि खे वेड़े पाण खे अॾा हुन माईअ सां गॾिजी सिधो हुन कुंवार वटि वञी पहुतो हुन कुंवार छा कयो पंहिंजा जेके बि रोआ पलांद हुयसि सभु हुन जे मथां उछलाए ढके पाण सां खणी विहारिया गॾु हाणे जो अची गई ॾिसूं था हिन वज़ीर खे त मूंसां इहा शादी कीअं थो करे हाणे साईं जेको आहे सुबुह जो पंहिंजे पीउ ॾे न्यापो मोकिली मुंहिंजे पीउ खे चयो त अचे दर ते अचे बीहे मां त खणी पाण पोइ बि हुनजी धीउ आहे पोइ पीउ आहे मूंसां ॻाल्हाए सघे मुंहिंजो पीउ सां थोरो ॻाल्हाए हा बादशाह आयो बादशाह जे दर ते बीही रहियो अमा तूं हुकुम कर तुंहिंजो कहिड़ो कमकार आहे मम्मी की हा बाबा मुंहिंजो इहो कमु आहे नाग जेको आहे इन वज़ीर न मारियो अमा नाग त उन ॾींहुं वज़ीर मारियो आहे तूं कीअं चई नाग न मारियो की हा बाबा जेकॾहिं वज़ीर नाग मारियो आहे त वज़ीर खां पुछ त का बि निशानी उन नाग जी तो वटि आहे की हा मां पुछां थो कि वञी पुछी पोइ मूंखे वरी वाच वरंदी हाणे जे होॾे मोड़ ॿधी वेठो वज़ीर अड़ा वज़ीर वटि पहुतो बादशाह अड़े वज़ीर जी की तो जॾहिं हिन नाग मारियो हा थी पोइ का बि हुन जी निशानी तो वटि आहे न निशानी वारी साईं छा जी मुठी यादो को कुतो ॿिलो खाई वियो हूंदुसि वरी ॿी अहिड़ी निशानी कहिड़ी लच्छियूं हणी मूं न नाग सुॼाए छॾियोसीं मारे छॾियो मां हाणे वरी मूंखे वञा पुछी बादशाह जे दिलि में ख़्यालु कयो वाकई सही आहे को झंगे जानवर हिन जी मुंडी खाई वियो हूंदो बादशाह वरी मोटी आयो अमा चए थो त मूं वटि का बि निशानी कान्हे या बा जेकॾहिं हिन वटि निशानी न आहे वज़ीर कूड़ो कूड़े जो पुटु आहे जंहिं हिन नाग मारियो आहे कि हा कि पोइ ॾोह जी माफ़ी मिले त उहो जवान मूं वटि आहे रहियल मां तोखे ॾेखारियां उहो निशानीअ सां या मां जो उहो निशानीअ सां आहे त उन जी शादी थींदी वज़ीर खे फांसीअ चाढ़ियो वञिबो एॾो वॾो कूड़ छो ई अड़ा हुन छोकिरे खे ॿाहिरि खणी हुन राणीअ कढियो कि हा निकिरी हाणे मुंहिंजे पीउ सां ॻाल्हाए अचे बादशाह सां मिलियो वालेकुम मारो सलाम ए बादशाह सलामत मां बि कंहिं तो जहिड़े बादशाह जो पुटु आहियां पोइ मां हीअं पंहिंजे कमकार सां निकितल आहियां पोइ हिते अचे मूंखे राति पई पोइ मां राति तरसुसि ॾींहं जो मां हिन झंग में इहो तुंहिंजे बाग़ में सुतो पियोसि मां बुखियो हुयुसि ॾाढो पोइ फ्रूट खायूं पाणी पियूं मां हिन वण हेठां सुतो पियोसि हीअं नाग निकितो जेको तुंहिंजे धीउ खे झुकाईंदो पियो अचे तंहिं वटि मूंखे लठी उन वक़्तु पासे में पई पोइ मूं लठियूं हणी नाग मारे विधो पोइ नाग जॾहिं उन मोल नाग जी मूं मुंडी पटे ऐं पंहिंजे वर में खणी छॾी कॾहिं वर में मुंडीअ खणी उछलाई पई हीअ ॾिस निशानी सच पधरो थी पियो अड़ा हुन छोकिरे खे वठी उहा मुंडी लिकाए अचे उते छने में पहुता जिथे वज़ीर ठाही मोड़ ॿधी वेठो आहे अरे वज़ीर जी तंहिंजे करे ही छोकिरो आहे ही जेका निशानी कढे त पोइ हे सचो तूं कूड़ो त हुन छोकिरो कॾहिं ॾिठो ई कोन हो न न छा सही भली ॾिसूं कहिड़ी निशानी आहे
अरे छोकरा चई जे साईं हे निशानी ॿाहिरि कढ बरम मुंडी कढी उछलाई तो वज़ीर अॻियों अची पई उते जो उते सही मोड़ लाहे उन वज़ीर तो उन छोकिरे जे मथां रखियो सुभान अल्लाह साईं ठीकु आहे शाद माण्हू गुज़रे वज़ीर तोखे सज़ा पोइ ॾींदी हिन ॻाल्हि जी पर हाली त ख़ुशीअ जो टाइम आहे हाली त पंहिंजो जंहिंजो हक़ हो सो जवान पधरे ते अची वियो आहे ऐं हिन जी शादी करायूं पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसंदा आए उन छोकिरे सां धाम धूम सां शादी थी वज़ीर खे सुठी ॿार ॾेई का फे ॾेई को भला बादशाह दिलि में ख़्यालु पियो रहिया हाणे मारे खां पढ़ायो चऊं अॾा हिन जेल में विझ थियो सॼी उमिरि कैद सज़ा हुजेसि अॾा वज़ीर जेल हलियो हाणे छोकिरो ऐं उहा छोकिरी कचहरियूं कंदा हुया छोकिरो चवंदो हुउसि ए राणी ॻाल्हि ॿुध कहिड़ी के मुंहिंजे हिकिड़े दिलि जी ख़्वाहिश आहे जेसिताईं उहा पूरी मुंहिंजी न थींदी तेसिताईं मां तोसां का बि ॻाल्हि न करे सघंदुसि को बि हक़शरो न करे सघंदुसि उनजे लाइ मूंखे तूं तंग न कजां हुन राणीअ छोकिरीअ चयोसि कॾहिं बि तोखे तंग न कंदुसि पर तूं मूंखे ॻाल्हि ॿुधाए त तुंहिंजे दिलि जी ख़्वाहिश कहिड़ी आहे हाणे साईं कचहरीअ कंदे राज़ कंदे उन छोकिरीअ पंहिंजे ज़ाल खे राज़ पियो ॿुधाए त मां हिकु बादशाह जो पुटु आहियां ॿ भाइर मुंहिंजा ॿिया बि आहिनि उहे बि निकितल आहिनि जंहिं कम सां मां निकितल आहियां मुंहिंजे पीउ खे कोढ़ जी बीमारी आहे त उन जे लाइ को काफ जबल ते हिकिड़ी परी आहे उन वटि रुमाल था ॿुधूं उहो रुमाल असांखे खणणो आहे हाणे मुंहिंजा ॿ भाइर बि निकितल आहिनि उन्हनि जी मूंखे का ख़बर न आहे काथे पहुता या न पहुता या अॻिते विया या पोइते मां त तो वटि पुॻो आहियां तंहिं ते हुन छोकिरीअ चयोसि का बि घबराइण जी ज़रूरत न आहे इहो इनशा अल्लाह को काफ जबल ते राणी वटि रुमाल तूं ई खणी ईंदे ॿियो न खण हा के पोइ वारो कर ॿुधा कहिड़े नमूने सां मां रुमाल खणी ईंदुसि मूंखे देरि न कर मां अॻ में रुमाल खणी ॾियां पोइ वरी मोटी तोसां कचहरियूं कबूं अचे की हा सुबुह थियो छोकिरीअ हिनखे 2000 करे ॾिना की वॾो हिकिड़ो ॿकर वठी आहे शहर ॿकर अचे वठी अचे बिहारी छोकिरीअ अॻियां अचे ॿधई वरी छोकिरीअ हिनखे 2000 ॾिना की हाणे हिन 1000 जी फलाणी सेंट वठी आहे हिन 1000 जो फलाणो अतुर उहो चिठीअ ते लिखी ॾिनईसि फलाणे पसारीअ वटि वञ पोइ हे तोखे ॾींदो अड़ा उहे सेंटूं हुन छोकिरीअ हिनखे लिखी ॾिनियूं उहो अतुर बि लिखी ॾिनई भरी भरी उन दुकान ते वञी चढ़ियो उतां उहे अतर जी शीशियूं बि वठी आयो उहा सेंट बि वठी आयो अञा उते उहे सेंटूं बि रखियईं उते अतर जी शीशियूं ॾिनई वरी 1000 रुपया ॿियो राणीअ ॾिनसि की हाणे हे वञ हिन 1000 रुपए जी वरी कपां वठी आयो 1000 रुपए जी कप तॾहिं सस्ता पियो दौरो उठ लॻियूं पियो अचे अचे उहा कपां भला थिएसि हाणे राणीअ खे चई त वारो कर देरि न कर हिननि जेको कुझु तोखे करिणो आहे सो करे वठ पर मूंखे ॿुधाए जल्दी कर देरि न कर सुबुह मां निकिरां हा देरि न आहे हाणे हीअं कर जो हिननि मज़ो कपां मूं हिकिड़ा 2 बोझा वॾा ठाहे साईं कपां मूं 2 बोझा वॾा थी विया उन में वाढ बची वई ॿिन्ही बोझनि में उहा वाढ जेका आहे सा उहा 2 बोझा चई हाणे रखो घोड़े जे मथां साईं 2 बोझा कपां जा जेके आहे घोड़े जे मथां रखिया विचो हनू जेको हुजे सो उघाड़ो हुजे की हाणे तूं हने ते चढ़ी वेहंदई ही ॿकर अथई हिनखे कुर हिन जा कर 2 हिसा इहो गोश्त बि रख पाण वटि ठीकु आहे चई हा ठीकु आहे हाणे ही अतुर अथई हीअ सेंट अथई हा चई हाणे वञ फलाणी मंज़िल खां पोइ जॾहिं तूं अॻिते टपंदे को काफ जबल ॾे त पोइ पहिरियां जिननि जी चौकी आहे जिननि जी चौकी अथई पोइ उन जिननि वारी चौकीअ ते तूं हीअ सेंट जेका आहे खोले ऐं हीअं हारी ॾेई ज़मीन ते हुन में अहिड़ी ख़ुशबू थींदी अहिड़ी ख़ुशबू उथंदी जो जिन जेके आहिनि उहा रुॻी ख़ुशबू सिंघंदा वठंदा ऐं रुॻी हुन आसमान ॾे उॾंदा वठंदा तोॾे ईंदा ई कोन तूं अॻिते हली वरी जॾहिं अॻिते वेंदे त पोइ वरी नांगनि जी चौकी ईंदई पोइ नांगनि जी चौकीअ ते हीउ जेको अतुर आहे ज़मीन ते हारी ॾेई जेके बि नांगनि सभु हिन अतुर जे ख़ुशबूअ ते गॾु थींदा तोॾे केरु बि कोन ईंदो तूं वरी अॻिते हलियो वञो वाह जो कमु थियो आख़िरी जॾहिं तूं वेंदे जॾहिं उन को काफ जबल जे भरिसां वेंदे त हिकु रस्तो निकिरंदो अंदरि जबल में पोइ उन जे मुंहं ते 2 हिकिड़ा शींहं वेठा
रस्तो ॾेई थोरो अॻिते जेॾी महिल वेंदे त अंदरि वॾो हिकिड़ो महल ठहियल आहे, महल ठहियल आहे। पोइ उहा परी 6 महीना निंड कंदी आहे, 6 महीना जाॻंदी आहे। पोइ जे तुंहिंजे क़िस्मत में हूंदी निंड त 13 में हुनजी पेटीरी पई अथई, उनजो पुड़ खोले रुमाल हुनजा 2-3 पिया आहिनि, पोइ जेको वणे थो खण। ऐं जे सुजाॻ हूंदी त पोइ बि तूं मर्द हुई, हीअ तरार अथई हुनजे मथां वराए तरार ऐं निड़ीअ ते रखजांसि, असली न हुनखे चवणु ॾिजांइ। पोइ चवजांसि तोखे हिते मां ख़तमु करणु, मूंखे रुमाल खणियो आहे। जे रुमाल तोखे वाइदे इक़रार सां ॾे त पोइ तूं रुमाल वठिया, पोइ हुनखे मारजांइ न, छो जो वाइदो कंदी तोसां त तोॾे कोन्हे ईंदी तुंहिंजे पोइ, छो जो हू तोखे आफ़रीन कंदी त तोखे लफ़ा आफ़रीनूं आहिनि जो इन्हनि चौकियुनि मंझूं इहे चौकियूं लटाए तूं मूं ताईं पुॻो छा बसि तोखे हुजे जान। अदा हिन छा कयो, जंहिंमहिल उते पहुतो उन जबल जे भरिसां उन घिटीअ में अंदरि घेरण लॻो त ॿ शींहं हिकिड़ो हेॾो राड़ करे उथियो, हेॾो राड़ करे उथियो। हिन छा कयो, अधु ॿकर जो हेॾे उछलाईं, अधु ॿकर जो हेॾे उछलाईं, शींहं गोश्त ते वेही आहे, शींहं गोश्त ते वेही आहे। हिनखे टाइम मिली वियो, हलियो वियो अंदरि, वञी ॾिसे सुभान अल्लाह, वाक़ई हिकिड़ी वॾी परी राजी आहे, सुहिणी आहे, हुस्न जी देवी आहे, सा सुती पई आहे सेज ते, ऐं मथनि खां टेबल पई आहे, उनजे मथां हिकिड़ी पेटी पई आहे, उन पेटीअ में सभु कुझु आहे। हे लही बिस्मिल्लाह करे घोड़े ॾऊं ऐं वञी पेटीअ जो पुर खोलियईं, ॾिसई सुभान अल्लाह, हिन पेटीअ जो खोलींदो त हज़ारे ख़ुशबू निकितियूं हुन में, सॼी पेटी रुमालनि सां भरियल हुई। तंहिं में हिन छा कयो, 2-3 रुमाल खणी वेड़े सेड़े पंहिंजे खीसे में विझी सट ॾेई घोड़े ते चढ़ी, ऐं खणी आ तुंहिंजी तव्हां ईअं भॼा त भले मतां शींहं गोश्त खाई ईंदा त पोइ शींहं मुंहिंजी पुठी न चढ़ींदा। शींहं साईं पंहिंजे गोश्त ते मस्तु लॻा वेठा, जंहिंजे लाइ शींहं जान जो पुटु उतां रुमाल खणी घोड़े खे हथु ॾींदो, शींहनि मूं बि टपी आयो। नांग अञा पंहिंजे उन मश्गूलीअ ते मशगूल हुया, अतरनि ख़ुशबूनि ते उन नांगनि जे चौकीअ मूं बि टपी आयो। ऐं जंहिं महिल जिननि जे टे मथां आयो त जिननि वटि बि उहे जिन बि अञा पियो आसमान ते उॾिया, ऐं उहा पे ख़ुशबू वठनि, वरी उतां बि निकिरी आयो, भॼाए झुकाए घोड़े खे सिधो अची उते पहुतो जिते हुन छोकिरी आहे शादी। सलाम अलैकुम, वालेकुम सलाम। अरे जवान कर ख़बर छा थियो, ये सभु कुझु थियो तुंहिंजे अकुल सां, तुंहिंजे ॾस सां, उन्हनि जाइनि ते वञी पुॻुसि, उते वियुसि, बराबरि उहा परी सुती पई निंड मुंहिंजे भाॻ। पोइ मूंखे वधि कमु कोन रुमाल खयां, बाक़ी हे हिकिड़ा 2-3 रुमाल खयां, बसि इहे रुमाल आहिनि, तूं वञी पंहिंजे पीउ जे कोड़ जे बीमारीअ ते घुमाईंदे, इनशा अल्लाह दर्द दूर थी वेंदो। भाउ जी ॻाल्हि ते हाणे सब्र कर, थकल आहियां टुटल आहियां, हिकिड़ी बार तो टिकां चाचे साईं खे मोकिलायां इज़त सां आबरू सां, पोइ तोखे मां वठी वञा पंहिंजे मुल्क ते। हा पोइ ईअं थींदो। अलाए हिते हिकिड़ी बारात रही, उन पंहिंजे चाचे वटि ॾाढियूं उन सां कचरियूं करे, ॾाढा उनखे हाल अहिवाल ॾेई, उनखे चई चाचा साईं हाणे मूंखे पंहिंजे दिलि वधाइण सां मोकल ॾे, मां पंहिंजी ज़ाल वठी वञा पंहिंजे मुल्क ते। पोइ जॾहिं बि तोड़ा काल का टेलीफोन को ख़त कयो त असां उन महिल ई तो वटि ईंदासीं घुमण लाइ। कि हा बाबा साईं भली ॻाल्हि आहे, ऐं जेको आहे सो तव्हांखे इजाज़त आहे, तूं भली वञ, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। कहिड़ो? कि मूं इहो पंहिंजे धीउ सां शर्त कयो त जाथे बि परणाए ॾिनमि, कंहिंखे बि ॾिनमि, पोइ हिनखे मां अधु राज जो ॾींदुसि, अधु भाग जो ॾींदुसि, ऐं दौलत जो अधु ॾींदुसि। तंहिंखां पोइ उहो जेको आहे सो बाबा अधु राज जो तोसां हलंदो। हा, ऐं अधु राज जो बख़्शियूं वञ तूं, घोड़ा बहिरा ॾोटियो तोखे दौलत सभु कुझु ॾियां थो, ऐं जॻह ख़ल्क़ थो ॾियां, इहे मुंहिंजे धीउ जा माण्हू आहिनि, उते हिननि जा घर ठाराए, हिननि खे दौलत एतिरी थो ॾियां जो तुंहिंजे खाइण खां पोइ वॾी आहे त हे बि कोन खाई सघंदा। ऐं हे मुंहिंजे न्याणीअ जा माण्हू आहिनि, हिसे में आया आहिनि त पाण वठूं। अदा ॾाढी तयारी थी, घोड़ा बहिरा उठ टांगा गाॾा आॾाए सभु माण्हुनि सां भरिया, दौलतुनि सां भरिया, भलो घोड़ो हिनखे ॾिननि, ॾाढो सिंगार जी ज़ाल समेत उन में ताज मथे ते रखी, अदा सॼी संगत खां मोकिलाए, हाणे इहो लश्कर वठियूं पाण अचे पियो। हलंदे 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 मंज़िलूं माणींदे कंहिं बादशाह मां आयो, अलाए थकी पिया, उते हिनखे हुकुम कई सॼे लश्कर खे, अवा हिन जाइ ते अॼु राति टिकूं था, साहु खणूं, पोइ वरी सुबुह जो हलंदासीं। हुननि चयो साईं असां हुकुम जा बंदा, जिथे तूं चईं कि हा नंबर हिते सिधु लही वियो आहे, हाणे अॼु राति हिते गुज़ारींदासीं। हाणे हिन ते जेको आहे तंबू तोलान हणी
असां उते खाइण पीअण कयनि बादशाह ही माण्हू बादशाह ॿार हुननि वटि सभु कुझु आहे गंज मोड़ाए लॻो पियो कंहिं शइ जी परवाह न आहे असां उते खाधा पीता तयारु थी विया ॾाढा लंगर न्याज़ कयनि कचरियूं कयनि पर अहिड़ी हिननि त पंहिंजो खाई पी पेट भरियो बाक़ी जेके उठ घोड़ा हुया ऐं उहे बुख ते रहिजी विया बादशाह दिलि में ख़्यालु कयो बादशाह खे हुकुम ॾिनो यार असां त पंहिंजो खाई पी पेट भरियो पर हे जेके जानवर आहिनि इहे बुख ते वेही विया आहिनि तंहिंजे लाइ साईं हुननि सां हिकिड़ो अहिड़ो चरियाण सीधी गॾु हुजे जंहिंजो को अथो मथो न हुजे दुनिया में पहिरियों नंबर पहलवान हुजे उहो बि हिन सां गॾु हुजे उन राज उन चयो मूंखे हुकुम कर हेॾो खां मां शाम ॾिसी आयो चणा हा अलाए कंहिंजा कायल नहीं अलाए बि कंहिंजा कायल आहिनि मां जो वीठो त हिकिड़ी भरी अहिड़ी जो खणी अचां जो सभु उठ खाई कंदा ड्रो ऐं घोड़ा अरे चई पोइ वञ माना हे जो थोरो अहिड़ी हिकिड़ी चादर खई जॻह 20-25 रुॻी हुजे वाल तो खणी उते विछाए जेब ॾेढ खे पटे तबाह करे हिकिड़ी भरी ॿधी गावा कांधे ते खणी अचे फिटी कई उठनि जे अॻियां पुछड़ाई घोड़नि जे अॻियां पुछड़ाई ॾाढो खाई सभु कंहिं तयारु थिया सिज उभिरियो तो हारी जो चढ़नि ते आयो हाई जो आयो वञ भाजा अब हे त मुंहिंजा चणा अन्न ते बीठा आहे देखो अहिड़ो को आयो आहे जेको हिकिड़े ई माण्हूअ जो पेर आहे अहिड़ी हई भरी जो जलेब ढके पटियूं कुल्हे ते खयूं हली वियो पेर खणी सिधो हिननि जे काफ़िले जे मथां जिथे हिननि जा तंबू लॻा पिया अचे हुननि खे ॾिठईं सुभाणे लाइ त को घणा को ॿाहिरियूं माण्हू आहे को ॿाहिरियूं लश्कर आहे घोड़नि ॿेड़नि खे राति खाराए अथनि चणा वठी थो भॼे वञी बादशाह सां ॻाल्हि कई बादशाह ने तो माण्हू ॿ चारि ॿिया बि मोकिलिया हुआ हिन माण्हूअ खे चयो त मूं वटि पेश थिए हाणे जे बादशाह वञे बादशाह चयो हाणे मां वञी बादशाह सां ॻाल्हायां जेको बि जुर्म रखई उहो भरे ॾींदा ॿियो छो ठीकु आहे पर हुन सीधे चयोसीं मां तोसां गॾु थो हलां नहीं मटा को झेड़ो ॿहेड़ो थी पए उन लाइ मां पहलवान आहियां मां तोसां गॾु हुजां त बहितर भली ॻाल्हि आहे कि हा हल उन बि खई अचे सिधो उन बादशाह सां मिलियो सलाम वालेकुम सलाम बादशाह साईं हिनखे हवाला ॾिना कि बाबा तव्हां वॾो नुक़सानु कयो तव्हां परदेसी हो अलाए काथां जा हो तव्हां मोकिलायो आहे या कुझु कयो आहे या पंहिंजे 5 रुपयनि सां वठो आहे बाक़ी हीअ त तव्हां राति जो वठो नुक़सानु कयो आहे असांजो वॾो नुक़सानु थियो आहे 2 लखनि जो असांजो नुक़सानु थियो कि बादशाह सलामत अहिड़ी ॻाल्हि न आहे जेकॾहिं तुंहिंजो 2 लखनि जो नुक़सानु थियो आहे भाई 2-3 लख तूं पंहिंजा वठ सुभान अल्लाह अड़ा हुनखे 2-3 लख ॾिनी ॾाढो बादशाह राज़ी थियो अड़ा बादशाह हिननि खे संगत में विहारे ॾाढी हिननि खे चांहि जी प्याली बि तव्हांजे मथां वञी हजम जेके हा कारीगर छोकिरे खे दिलि में ख़्यालु आयो यार ॾाढियूं वॾियूं वॾा थी दुकान पंहिंजो अरे ॾाढा सीधी चई ॻाल्हाइबो आहे इन सैलून ते भला आॻो पोइ ॾाढी खे जीअं पाण हलंदा आहियूं कचहरी कंदा आहियूं हली कारीगरनि त हुननि चयो दादा असां जेको आहे न को असांखे पंहिंजो दुकानु आहे न को असांखे तारीख़ मिलंदी आहे जे अॼु तो पुछो आहे असां खां असांखे वॾो हिकिड़ो दिलि में सूरु आहे उहो सूरु असां सलियूं बि त कंहिंसां सलियूं सुभान अल्लाह पोइ सूरु तव्हांजे दिलि में आहे अॼु मां बि हिकिड़े मुल्क जो बादशाह आहियां मूं तव्हां खां पुछो आहे यार जे तव्हां मूंसां सूरु सलींदव इनशा अल्लाह मन तव्हांजे मर्ज़ जी का मूं वटि दवा हुजे तंहिं हुननि चयसि यार असां जेको आहे हिकु बादशाह जा पुट आहियूं असांजे पीउ खे कोढ़ जी बीमारी लॻी कोढ़ जी बीमारी लॻी बाबे साईं असांखे घणेई माल मिल्कत ॾिनी घोड़नि ते खणी असां निकितासीं पर असां पंहिंजे फेरनि में उड़ायासीं जिथे मेलो ॾिसूं उते वञी पैसा उॾायूं उते वञी ख़र्च कयूं अहिड़े हिसाब सां असां वॾा ख़र्च कंदा शहरनि में पैसा उॾाईंदा खाईंदा आजा असां जॾहिं हिन बादशाह वटि आयासीं असां वटि रुपयो न बचियो अचे हिन बादशाह वटां पैसा असां वटां उधार हाणे उधार असां 2000 या 5000 न वरिता त हुन दौर में 2000 5000 वॾा कर्ज़ असां ते वॾो थी वियो पोइ बादशाह चयो पैसा मां तव्हांखे इन शर्त ॾींदुसि त तव्हां मुंहिंजी नौकिरी ॾींदो पोइ असां चयोसीं दादा तुंहिंजी असां नौकिरी ॾींदासीं
असां चयो हिन जी नौकिरी राजूं पोइ अलाह कंदो जेकॾहिं को असां में दम पियो तॾा वञी को काफ जबल तां असां रुमाल खणी ईंदासीं ऐं चए वरी न त पोइ यार जेको पोइते मोटंदासीं न को अॻिते अॾा असांखे सूर इहो आहे असां ॿिए न बादशाह जा वॾा कर्ज़ी थी विया आहियूं हाणे असांजी जान ई कोन थी छुटे रुमाल त रुमाल जी जाच रहियो पर असां हिते गिरवी थी विया वाह अरे अदा पोइ के पोइ अदा हाणे जेको जीअं तोखे सम्झ में अचे की अदा तव्हां ते घणो करणु थींदो चई अदा असां ते हिन वक़्तु लख रुपया कर अदा लख रुपया ॾेई तव्हांखे मां जान थो छॾायां वरी तव्हां भॼो वञी पंहिंजे पीउ वटि उनखे वञी ॿुधायो हाल अहिवाल बाबा असांखे रुमाल कोन मिली सघिया असां यार मोटी आया आहियूं घणेई ॻोल्हियोसीं घणेई असां वस कयो उन जाइ असां न पुॼी सघियासीं मोटी पिया आहियूं अदा ठीकु आहे हाणे रहे जेको आहे हितां घोड़नि ते विया परियों पंध आया घोड़ा घोड़ा खपी विया मुल्क में बचो कुझु कोन अदा हाणे हे कारे हाणे उन बादशाह छोकिरे हिननि खे छॾायो लख रुपया ॾेई हिन खे वठी वियो पंहिंजे लश्कर ॾे तंबूअ में कंहिंखे विहारे हिननि जी ॾाढी ख़िदमत चाकरी कर ऐं हुकुम ॾिनई सॼे लश्कर खे अवा हाणे तंबू पटियो अॻिते हलंदा हाणे उहे तंबूअ सां उहे ॿ हजम जेके छॾाई उहे वठियूं अचे थो अकेला 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 जॾहिं जो पंहिंजे मुल्क में अचे पहुता त पंहिंजे मुल्क खां 10 मील जा 10 को परे अचे हिन पंहिंजो काफ़िलो लाथो उन जाइ ते तंबू तुलान हणाई ऐं उन्हनि हजमनि खे चई अदा हाणे ॻाल्हि ॿुधो कहिड़ी यार हिकिड़ो थोरो तव्हां ते मां ॿियो बि कयां थो कहिड़ो जेको न तव्हां रुमाल खणा था वञो रुमाल यार हिकिड़ो मूं वटि आहे उन परीअ उहो रुमाल मां तव्हांखे ॾियां थो तव्हांजी ॻाल्हि लिकी वेंदी वञी पंहिंजे बाबे खे चइजो साईं असां रुमाल खणी आया पर हिकिड़े शर्त सां चई कहिड़े न बाबा मूं वटि हीअ मुंडी आहे हिन मुंडी आहे निशान करण जो हिते उरह ते पोइ मां तव्हांखे रुमाल ॾियां थो बेशक अरे हुननि चयो असां वटि ईंदो त कोन जा बाबो निशान कोन ॾिसंदो अदा तूं निशान कर पोइ यार महिरबानी कर असांखे रुमाल ॾे भली असां अॻिते ॾाढियूं लिकायूं आहिनि हा पोइ बिल्कुलु हिन भींडे खे तपाए ऐं हिननि जा उर साड़े निशान करे ऐं हिनखे रुमाल कढी ॾेई थी वञी भॼो तकिड़ा वञी पंहिंजे पीउ जे वञी बीमारीअ ते घुमायो त इनशाला चाक चङो हिन मुंहिंजो हथ कढी थिए तितर थी पिया वाह 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 जवान वाह हकिरे वञी सिधो पंहिंजे ॻोठु पहुता वञी पंहिंजे पीउ खे पेरनि ते किरिया सलाम बाबा साईं देरि न करे रुमाल आंदो थो हिन कोड़े बीमारीअ ते घुमा अरे हुन बादशाह जो बिस्मिल्लाह करे रुमाल घुमायो त बादशाह जो काॾे जो कोड़े जी बीमारी काॾे कुझु बि न बचियसि का शइ न बचियसि जहिड़ो बादशाह कलमू भरे वेही रहियो पंहिंजे पुटनि खे वठी सिंगार कराई वॾो हिकिड़ो ॻोठ में बिरादरीअ में ऐलान कराई त मुंहिंजा पुट हेॾा बहादुर दलेर जेके को काफ़ जबल अथऊं फलाणीअ परी वारो रुमाल खणी आया मां वॾी बाबा धाम धूम सां खेड़ा थो धाम धूम सां खेड़ा हले पई हुन बि बादशाह छोकिरे छा कयो अचे लॾो लाथी हुन खेड़ा ते बस हाणे साईं उते लश्कर वठी हे बि छोकिरो वियो आहे खेड़ा त खाइण खेड़ा त पई हले हाणे हेॾो नंढो छोकिरो बि हिन टाइम में वॾो थी वियो जवान थी वियो त हिनखे केरु न पियो सुञाणे सघे भाइर ई हिक ॿिए खे न पिया सुञाणे सघे हाणे हुते छने में ई वेठो अॾा हुन खेराट में लंगर न्याज़ पियो थो करे हाणे हुन बादशाह खां पुछे पियो पंहिंजे पीउ खां सॾु कराईंसि पाण ॾे बादशाह आयो बादशाह खे चईंसि मां बि तुंहिंजो जहिड़ो बादशाह ॿार मूं वटि तंबू तुलान हयां पर ही तुंहिंजी खेरात जो सॾु ॿुधो असां पोइ इन करे असां आयासीं त बग़ैर सवाब ख़ातिर खाबान खेरात असां आया आहियूं इन करे ॿियो मिड़े खेरा ऐं मूंखे ॿुधा त हीअ खेरात कंहिंजी तव्हां कई आहे अलाह जे नाले ते कई अथव जंहिं का आबे ॾाॾे जी खेरात बाछल रही जंहिं का अञा का ॿी ख़ुशी आहे बादशाह चवण सां अलाह जे नाले तां बि सदको वञा अबे अमा तां बि सदको वञा पर हीअ खेरात इन ख़ुशीअ जी आहे हे मुंहिंजा पुट ॾिसंदो रुस्तम पहलवान हे मुंहिंजा पुट हितां मूंखे कोड़ जी बीमारी निकिती मूं पंहिंजा पुट मोकिलिया को काफ़ जबल ते हिकिड़ी राणी परी रहंदी हे रुमाल उन्हनि वटां पोइ मुंहिंजा पुट यर विया 2 साल सॼा गुम 3 साल 3 सालनि खां पोइ रुमाल खणी आया उहा मुंहिंजी जेका आहे सा
बीमारी दूर थी वई वो रुमाल में पंहिंजे बीमारीअ खे हयो रुमाल ख़त्म थी वियो हाणे इन ख़ुशीअ जे लाइ हीअ वॾी पार्टी कई अथमि ओड़े पाड़े वारा ग़रीब गुरबा अमीर फ़क़ीर सैद सभिनी खे घुराए ऐं हीअ वॾी ख़ैरात कई आहे उन ख़ुशीअ जी ऐं मुंहिंजनि पुटनि खे ॾिसो था हार पिया आहिनि सोना ॾिठनि नी इहा ख़ुशी आहे मुंहिंजे पुटनि जी ख़ुशी कई वाह जवान वाह दिलि में ख़्यालु कयो बाबा ॾाढो भलो थियो तुंहिंजनि पुटनि जबल पहाड़ किराए विधा दलेरी हा वॾी दलेरी कई अड़े हाणे अहिड़े हिसाब सां ख़ैरात में चई हाणे ख़ैरात गुज़रे पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसूं था अला ख़ैरात जॾहिं गुज़री वई त वरी जेको आहे सो सुबुह जो हुन ॿिए ॾींहं ते वरी हुन बादशाह जे बंगले महल ते आयो होताकारे ते अचे सलाम वराई अचे पेरनि ते हथ रखीसि त उहो बादशाह पियो हिन ॾे ॾिसे अबा जहिड़ो तूं बादशाह तहिड़ो मां बादशाह पर हेॾो तूं माना मूंखे इख़लाक़ सां थो मिली ऐं याद निवृत सां थो मिली इहो भला तोखे इख़लाक़ कंहिं सेखारियो हे बाबा मूंखे पंहिंजे अबे मां सेखारियो आहियां त मां बादशाह कचहरी कयनि वेठे वेठे थोरी देरि खां पोइ उन बादशाह खे अर्ज़ु कई त साईं पोइ तुंहिंजा पुट जेके रुमाल खणा विया उहे इहे सिर्फ़ु ॿ ॿिया या ॿियो बि को पुटु हुई या वाह ॿियो बि पुटु हुयो हिकु ग़रीब औरत सां मां शादी करायोसि उन माईअ खे अकुलु घणो हो पोइ मुंहिंजो दिलि जो ख़्यालु आयो उहा मां शादी करायसि उन मूंखे पुटु ॼाओ उहो वीचारो पंधु वियो पोइ इहा का ख़बर न आहे त वाट ते को शींहं बलाऊं खाई वियसि जा आहे जहिड़ो जा मरी वियो उहो ख़ुदा खे ख़बर आहे बाक़ी रुमाल मुंहिंजा हे पुट खणी आया उहो कोन खणी उन बादशाह चयसि ए बादशाह सलामत ॻाल्हि ॿुध उहो जेको पुटु तुंहिंजो प्यादे पंधु वियो हो चई हा चई रुमाल उहो खणी आयो उहो त आयो ई कोन्हे चई न साईं आयो आहे आयो आहे चई त आयो आहे त बाबा उहो असांखे ॾेखार चई साईं उहो मां हाणे हो बि ॿई ॿाहिरि वेठा हुजनि साम्हूं चई बाबा हिननि खां पुछ त हे किथे हा कहिड़े शहर में रहंदा हिननि जो कारोबार धंधो कहिड़ो कंदो न हुननि इटे दिलि में थोरो चई बाबा हाणे हे नथा मञनि कुझु हाणे हिन वींडे जा जे उर ते ठपा मुंहिंजा अथनि त रुमाल हिननि खे मूं ॾिनो ऐं हुन बादशाह वटि हिननि खे मां छॾायो ऐं रुमाल मां खणी आयो हिकिड़ो रुमाल मूं तोड़े मोकिलियो बाक़ी ॿ रुमाल आहे मुंहिंजे खीसे में किथे उन कोकाप जबल राणी वटि रुमाल मां खणी आयो इहा शादी जेका मूं कई वञी उते बि मूं वॾी अज़ा भला मारी उन मज़े में ख़ुशीअ में बादशाह मूंखे हिन माईअ सां शादी कराई पंहिंजे ज़ाल सां पोइ इन ज़ाल मूंखे ॾसु ॾिनो जंहिं तरीक़े सां तुंहिंजा कोकाप जबल तो मां रुमाल खणी आयो पोइ जॾहिं मां वठियूं अचां पियो फलाणे बादशाह वटि आयासीं त हे ॿई हजाम को कमु पिया कनि ॿुधई पोइ हिननि खे मूं लख रुपए में घिरी विया पोइ हिननि खे लख रुपया ॾेई मां छॾायो फलाणी जाइ ते जॾहिं आयासीं पोइ हिननि खे चयो रुमाल मूं वटि आहे पर हिकिड़े शर्त सां ॾींदोसां पोइ हिननि चयो कहिड़े सां पोइ मूं हिननि खे चयो मां वींडे जा मोरूं हणंदोसां हाणे मोरूं मुंहिंजूं जे आहिनि लॻियूं त रुमाल मूं ॾिनो पुटु बि तुंहिंजो हो मां अरे लाइ मोचो अरे तव्हां त बनाए हे त तव्हां हेॾो कूड़ आहियो हेॾो कूड़ आहियो त हे रुमाल त मुंहिंजो हे पुटु खणी आयो तव्हां त सची कान कई तव्हां त उते हजाम को धंधो पिया कयो तव्हां त गिरवी थी विया हो हेॾा माना मंज़िलूं करे हेॾियूं पहलवानूं करे हेॾा कछारा करे ऐं हे जवान जो पुटु रुमाल खणी आयो अॾा खणी बादशाह भाकुर हुनखे विधो ॾाढो गले सां लाथईंसि ॾाढो राज बाग में ख़ुशि थिया रुमाल उहो खणी आयो बादशाह जो हक़दार बि उहो थियो अॾा कल्ह ठासीं सभु ख़ुशि